सिंधु दरिया में निकिरंदड़ 6 गैरकानूनी केनालन खिलाफ नौशरो फिरोज मिठियाणी बाईपास बंद करे निटराणो समेत ॾाढी धरणो लगायो वियो। इन हवाले सां वधीक ॾिसूं था नौशरो फिरोज मां सीएन न्यूज़ नौशरो फिरोज जे रिपोर्टर समर खोसो जी हीअ रिपोर्ट। असां सिंधु दरिया 6 केनाल कढण खिलाफ सॼी सिंध सराब जिते असां वकील भाइर बबर रोड धरणो हणी वेठल आहिनि त नोटिफिकेशन कढो रद्द करण पर नोटिस नथा कढनि। इन लाइ अॼु सॼी सिंध में क्रैक डाउन कयो पुलिस तशदुद कयो कारकुननि ते। उन लाइ असां नौशरो फिरोज रोड ब्लॉक कयो आहे ऐं असां न्यापो ॾियूं था पुलिस खे। जेकॾहिं पुलिस वारा तव्हां सुधरंदो न त पोइ तव्हांखे असांजे तरफ़ां ॾंडा झलणा पवंदा ऐं तंहिंजे करे महिरबानी करे कंहिं कारकुन तंग न कयो। बबरलो धरणे वारनि जे हिमायत में आहे ऐं हीअ नौशरो फिरोज खां रोड मुकमल तौर ब्लॉक थी चुको आहे ऐं सभिनी दोस्तनि खे जेके अञा घर वेठा आहिनि जिन खे सिंध जो फ़िक्रु आहे ऐं सिंधूअ जो फ़िक्रु आहे उन्हनि खे अपील बि कयूं था त इन्हनि धरणनि में वधि खां वधि शरीक थियनि ऐं मथां खां जेको क़ौमी धरणो लॻल आहे मरकज़ी धरणे उन्हनि कॉल कई आहे त जेको जिते आहे उहो उतां खां रस्तो ब्लॉक करे ऐं इनशाअल्लाह अॼु सॼी सिंध जेको आहे उहो रोडनि ते हूंदी ऐं इन्हनि खे जेके दलाल वंगार वेही रहिया आहिनि हुकूमत जी वफ़ाक़ जी पंजाब जी उन्हनि खे सबक़ु ॾींदासीं त अॼु जो जेको हीउ धरणो आहे उहो तव्हांजे लाइ मौत आहे ऐं कॾहिं बि तव्हां ज़िंदह न रही सघंदो। सही असां सिंधी माण्हुनि खे सलाम था पेश कयूं। अॼु 8-10 ॾींहं सरापा रोडनि ते आहिनि। अहिड़ी सख़्तु गर्मी में बि जेको आहे सो ॿाहिरि निकिरण उस में वेठा आहिनि ऐं सिंधी क़ौम ऐं सिंध धरती जा जेके जोधा जवान आहिनि उन्हनि जो चवणु आहे त 6 केनाल जेके ठाहिया था वञनि उन्हनि खे कंहिं बि सूरत में बर्दाश्त न कंदासीं। जेसि ताईं वफ़ाक़ हुकूमत नोटिफिकेशन जारी नथो करे तेसि ताईं असांजा इहे धरणा जारी रहंदा। चाहे असांखे गोलियूं हणनि, चाहे असांखे फांसियूं ॾियनि, चाहे असांखे ॿधी वञनि, गिरफ़्तार कनि, आंसू गैस हलाइनि, पर असां रोड कोन छॾींदासीं। असांजो इहो ई ऐलान आहे त धरती जो जेको पाणी आहे पाणी जेको आहे सो जियापो आहे असांजो ऐं इन खे असां कॾहिं बि बर्दाश्त कोन कंदासीं ऐं वफ़ाक़ खे घुरिजे त जीअं फ़ौरन जेको आहे सो नोटिफिकेशन जारी करे न त असांजो एहतजाज मुसलसिल जारी रहंदो। वधीक ख़बरों ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुचे।